सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। आऊं आहियां तव्हांजी मेज़बान वदाहे मुस्तफ़ा सां गॾु फौज़िया ख़ादिम ऐं आऊं आहियां अवांजो मेज़बान इरशाद जागीरानी। ऐं तमामु प्यारी ॻाल्हि हदीस रोज़ा अफ़्तार कराइण जो अजर। जे बि रोज़ेदार खे रोज़ा अफ़्तार करायो हुन खे बि एतिरो अजर सवाब मिलंदो जेतिरो रोज़ेदार जे लाइ हूंदो आहे ऐं रोज़ेदार जे अजर में को बि कमी वाक़ई न थींदी आहे। सुभान अल्लाह, ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई तव्हां फौज़िया। हिकिड़े भेरे हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह पाक खां पुछा कई त ए अल्लाह पाक, जेतिरो आउं तुंहिंजे वेझो आहियां, जीअं आउं तोसां मुखातिब थींदो आहियां, छा एतिरो ॿियो कोई बि तुंहिंजे वेझो आहे? अल्लाह पाक चयो, ए मूसा, आख़िरी वक़्त में हिकु अहिड़ी उम्मत बि ईंदी जेका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत हूंदी ऐं उहा उम्मत उनखे हिकिड़ो महीनो नसीब थींदो, भलारो महीनो नसीब थींदो ऐं उहो महीनो हूंदो रमज़ानुल मुबारक जो। ऐं रमज़ानुल मुबारक जे बाबरकत महीने में जॾहिं हू ख़ुश्क ज़ुबान सां, सुकल चपनि सां, सुकल अखियुनि सां जॾहिं रोज़ो अफ़्तार कंदा तव्हां उन्हनि जे तमामु वेझो हूंदुसि, तमामु घणो वेझो हूंदुसि। सो बाबरकत महीनो रमज़ानुल मुबारक जो माशाअल्लाह तव्हांजा रोज़ा कीअं था हलनि? तमामु सुठा हलनि था। सभु रखिया तव्हां ॿुधायो? बिल्कुलु माशाअल्लाह माशाअल्लाह, ज़बरदस्त मुंहिंजा रोज़ा हलनि पिया। ऐं वरी रोज़नि सां गॾोगॾु बाबरकत ही प्रोग्राम जेको आहे न, सो इन प्रोग्राम जी वरी फज़ीलत बरकत ऐं इन प्रोग्राम जो मज़ो ई पंहिंजो आहे। यकीनन ही माह रमज़ान रहमतुनि ऐं बरकतुनि जो महीनो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। सो इन्हनि बरकतुनि ऐं रहमतुनि खे अञा अॻिते रब करीम असां ते रहमतूं वसाईंदो ऐं बरकतूं अञा वधीक थींदियूं। छो त ही जेको असां काफ़िलो खणी आया आहियूं मिठे मुर्सल जी सना जो, सना ख़ाने मुस्तफ़ा असांजे प्रोग्राम जो हिसो थियनि पिया। पाण यको प्रोग्राम कयूं पिया, अॼु प्रोग्राम जेको कयूं पिया या अॼु प्रोग्राम जेको हाणे थोरी देरि में आनियर थी बि चुको आहे। थोरी देरि में जॾहिं सना ख़ाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं, उन्हनि खां मिठे मुर्सल जी तारीफ़ ॿुधंदासीं, त अॼोको प्रोग्राम ऐं उनखां पोइ जेको सुभाणे जो प्रोग्राम हूंदो इन विच में हिकिड़ो साथी वरी असांखे छॾे वेंदो। रोज़ानो जेके प्रोग्राम नशर थियनि था हिक न ॿिए ॾींहुं हिकिड़ो साथी असांखे छॾे वेंदो। इहो ई दुनिया जो दस्तूर आहे। को हिते आहे ऐं को दुनिया छॾे वञे थो। ख़ैर, पाण हिन प्रोग्राम जी ॻाल्हि था कयूं, इहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे दुनिया छॾण वारी ॻाल्हि। सो प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ पाण करे चुका आहियूं। मोज़िज़ जज बि असां सां गॾु आहिनि, सो उन्हनि ॾांहुं वधूं था। इरफान समो साहिब, अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। सर कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। रोज़ा हलनि पिया? बिल्कुलु बिल्कुलु। रोज़ा रखी तव्हांजे जिस्म ते असर थी वियो आहे बज़ाहिर? ईअं न साईं? हा माशाअल्लाह, तव्हांजे चेहरे ते बि नूर अची वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह। ही मदाह मुस्तफ़ा प्रोग्राम में एॾो रूह परवर प्रोग्राम आहे। जी साईं। असां मुसलसल इन प्रोग्राम में गॾु आहियूं, सभई रहमतूं नाज़िल थियनि पियूं, सभई लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहियूं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मोकिला साईं, तव्हांखे भलीकार चऊं था। माशाअल्लाह, रमज़ानुल मुबारक जे बाबरकत महीने में तव्हांजो ऐं असांजो बि जोड़ आहे, रोज़ गॾिजूं था। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अच्छा साईं, ही भलारो महीनो रमज़ान मुबारक जो, जी साईं, जे भलारे महीने में वरी तव्हां असांखे अहिड़ो प्रोग्राम नसीब थियो आहे, इहा हिकिड़ी वॾी ख़िदमत आहे, वॾी ख़िदमत आहे। इंशाअल्लाह अल्लाह पाक पंहिंजी बारगाह में क़बूल करे। मज़हर हुसैन साहब खे भलीकार चऊं था। मज़हर हुसैन साहब, अल्लाह ताला जो ख़ासि करम आहे ऐं महबूब कई मूं ते जो ख़ासि इनायत, ईअं खणी चऊं न, हिन में को शक कुर्ब उन्हीअ जो आहे। नबी मिठे मुरसल जो फरमान आहे त निहायत उहे उन्हनि खे मुबारकबाद हुजे, ख़ुशख़बरी आहे जी साईं, जेके पंहिंजी ज़िंदगीअ में उन्हनि जे नसीब में रमज़ान पाक थिए थो। सुभान अल्लाह। निहायत इबादत ऐं रहमत ऐं मुबारकबाद जी ॻाल्हि आहे। मोमिननि खे ख़बर पवे, मुस्लमाननि खे ख़बर पए रमज़ान मुबारक जी फज़ीलतुनि ऐं बरकतुनि जी, त शायदि आउं सम्झां थो हिकिड़ो रोज़ो त छा सभु ईअं ई घुरंदा आहिनि। मूं पढ़ियो हुयो त ॿारो ई रमज़ान मुबारक हुजे। सुभान अल्लाह। ऐं गॾो गॾु इहो फरमान आहे त जिन मोमिननि जे ज़िंदगीअ में रमज़ान पाक अचे थो, उन्हनि खे रब साईं हिकिड़ो बहितरीन हिकिड़ो इहो चांस थो ॾे। बिल्कुलु निहायत हसीन क़िस्म जो चांस हूंदो आहे। पंहिंजे पाण खे संवारियो, सुधारियो, सुठो कयो। ॾाढो सुहिणो मैसेज बि तव्हांजो अची वियो साईं। पंहिंजो पाण खे संवारियो, सुधारियो। ही महीनो ही जेको असांखे हिन भेरे नसीब थियो आहे, ॿीहर अलाए मिले न मिले फौज़िया। सो बहरहाल अॼोके प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ कयूं था। मोज़िज़ जजनि जी जेकॾहिं इजाज़त हुजे, अॼोके प्रोग्राम जो पहिरियों मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे गुज़ारिश कंदासीं त अचनि
ऐं नात बि हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइणी सादत माण्हुनि थोरी देरि खां पोइ बल्कि ॿिए राउंड में ख़बर पइजी वेंदी केरु असां सां गॾु हूंदो ऐं केरु असांखे छॾे वेंदो। सभ खां पहिरियां ग़ुलाम नबी साहिब खे गुज़ारिश कयूं था, ग़ुलाम नबी हुसैनी साहिब खे त उडाइस ते अचनि। अहिड़ो कुर्ब कयुई जो अंदर ठारे छॾी, अहिड़ो कुर्ब कयुई जो अंदर ठारे छॾी, मुंहिंजा मीर मुहम्मद बेड़ो तारे छॾी, अहिड़ो कुर्ब कयुई जो अंदर ठारे छॾी, अहिड़ो कुर्ब कयुई जो अंदर ठारे छॾी, बह गुण बाज अव्हां जी किनड़नि को झन ते थी, बह गुण बाज अव्हां जी किनड़नि को झन ते थी, मेटे मुंह बख़ताऊं मेटे मुंह बख़ताऊं आका अंदर उजारे छॾी, अहिड़ो कुर्ब कयुई जो अंदर ठारे छॾी, अहिड़ो कुर्ब कयुई जो अंदर ठारे छॾी। तमाम हसीन आवाज़ जो मालिक आहे ग़ुलाम नबी ऐं मदाह मुस्तफ़ा में, ऐं हिन असांखे तमामु सोननि सुरनि में मुंहिंजे आका जो शान बयानु करे ॿुधायो आहे। सो रब साईं इनखे हिन प्रोग्राम खां अलावा बि जेके तव्हांजे मथां रहमतूं नाज़िल थियनि पियूं मुंहिंजे आका मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां, अल्लाह पाक जेके तव्हांजे मथां ही हिकिड़ो तव्हांखे उहो बोनस आहे। बिल्कुलु हिन प्रोग्राम में तव्हां खटो या हारायो उहा अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन रहमतुनि सां तव्हां लुत्फ़ अंदोज़ ऐं तव्हांजी ज़िंदगी संवारजे थी। अहिड़ो कुर्ब कयई जो अंदर ठारे छॾे, अल्लाह से तोखे ख़ुशि रखे। संचाई में मथे जहिड़ी तरीक़े सां आवाज़ हिकिड़ो हूंदो आहे छाती जो आवाज़ हिकिड़ो हूंदो आहे रिगी करे जेको लॻाइबो आहे, सो तव्हां रिगी जेको लॻायो पिया उहो त हसीन आवाज़ लॻायो था, अहिड़ो तव्हांखे तरीक़ो आहे। बाक़ी जेको आवाज़ हिकिड़ो खोलियो था जेको संचाई में मथे वियो हलियो अहिड़ो जेको जंहिं लाइन में अचे पियो उहो थोरो सिर्फ़ु बिलास थियो आहे, अदरवाइज़ ॾाढो सुठो पढ़ो था तव्हां। मूं वटि तव्हांजे लाइ ऐं पहिरें खां बहितर थी रहिया आहियो। हाणे तव्हां माशाअल्लाह अमल लॻे थो थी वियो आहे। साईं मखणी फ़क़ीर जी का दुआ क़बूल पइजी वई आहे मूं वटि तव्हांजे लाइ आहे। साईं महिरबानी। नव मार्कूं साईं इरफान समीर साहिब तव्हांखे ॾिनियूं आहिनि। जी मखणो फ़क़ीर साहिब तव्हां ॿुधायो। हा हाफ़िज़ साहिब, वाकई पहिरियां खां इन भरे अव्हां जे नात में बहितरी बि आहे ऐं अव्हां असुल हाणे नमूनो असांखे नात जो ॾींदा वञो था। पहिरें तव्हां क्लासिकल शुरू कई ऐं वरी पंहिंजे फन जो मुज़ाहिरो बि कंदा आहियो, नात बि पढ़ंदा आहियो, त मूंखे एतिरी ख़बर बि आहे मां नात बि पढ़ंदो आहियां। इहो हिकिड़ो इशारो हूंदो आहे, हिकिड़ो इशारो हूंदो आहे सम्झाइण जो। बहरहाल वरी मां हाणे मुतमिन आहियां आप साहिब, ॻाल्हि तोसां सही सिधी हाणे ॾाढो मूंखे मुतमिन कयो थी आहियां। हींअर जेका तो नात पढ़ी आहे न, इहा बाक़ाइदे असांजे दिलि वठो नात पढ़ी आहे। मां तोखे 9 मार्कूं ॾियां। वाह साईं, 9 मार्कूं साईं। मज़हर हुसैन साहिब छा फरमाईंदो ग़ुलाम नबी जे बारे में? हाफ़िज़ ग़ुलाम नबी साईं खे लख वाधायूं जो एसि ताईं अची पहुतो आहे, छो जो एसि ताईं पहुचणु सवलो कमु न आहे। ऐं हाणे त ईअं त लॻे थो असां सभु हिकिड़ी फैमिली जा हिसा आहियूं, हिक ॿिए सां सलहाड़ियल आहियूं। बिल्कुलु निहायत हसीन अवां नात पढ़ी, सिलेक्शन ॾाढी हसीन, लफ़्ज़ निहायत ख़ूबसूरत, पर ॿिनि टिनि जाइनि ते थोरो मिड़ई फ्लॉ आयो आहे। जीअं तव्हां इरफान ॻाल्हि कई, तव्हां मदाऊं चयो, लफ़्ज़ आहे मदायूं। सर मदायूं मदायूं मेटे मुंह ब मदायूं। हा मदायूं, तव्हां मदाऊं चयो हो। मेटे मुंह बख़ताऊं मेटे मुंह बख़ताऊं। ऐं ॿी ॻाल्हि इहा जो आका अंदरि उजारे जेको मथां जेका सिटाई मिसरा खां पोइ उन में थोरो मिड़ई घपलो थियो हो, थोरी ख़राबी थी हुई, पर ईअं थिए थो। ज़ाहिर आहे इहे सभई ॻाल्हियूं हिन जो हिसो आहिनि। मुकमिल ज़ात मौला जी आहे, हर माण्हू किथे न किथे का मिस्टेक करे थो। तव्हां लाइ बाबा 8 मार्क्स। महिरबानी। माशाअल्लाह ग़ुलाम नबी साहिब ॾाढो सुठो तव्हां पढ़ियो आहे ऐं अलाह साईं कंदो तव्हां ईअं ई
सुठो पढ़ंदा रहंदो अलाह साईं तव्हांखे अञा वधीक कामयाबी ऐं कामरानी नसीब करे वॾी महिरबानी तव्हां पंहिंजी चांहि वठो ऐं हिते फौजिया हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि एड कंदा हलूं त कुझु दोस्त कीअं मजबूरीअ सबबु न पिया अची सघिया आहिनि जीअं बुरहान ॾाढो सुठो असांजो सना ख़ुरान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सो उहो पंहिंजे पहिरें एपिसोड में मल्हायो उनजो इंतज़ारु कयोसीं वरी ॿिए एपिसोड में मल्हायो सो असां उन दोस्त खे खणी आया आहियूं वरी या किन दोस्तनि अहिड़नि खे बि खणंदासीं जेकॾहिं को गैरहाज़ुर हूंदो जिन जूं मार्कूं सुठियूं हूंदियूं गुज़िरियल राउंड्स में त उन्हनि खे पाण अॻिते खणी अची सघूं था पहिरियां बि असां इहा वज़ाहत कई हुईसीं मज़हर हुसैन साहिबु पहिरियां जेकी असांजा प्रोग्राम रशिद चैनल में ॻाल्हि कई हुई त कंहिं अहिड़े दोस्त खे पाण खणी अची सघूं था उन्हनि जा नंबर्स असां वटि महफ़ूज़ हुया सो मोहम्मद मूसा वारसी खे अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में एड कयो आहे गुज़िरियल भेरे उहो असांजे प्रोग्राम में मोकिलाए वियो हुयो मतिलबु सिलेक्ट न थी सघियो हुयो मार्कूं उन जूं थोरियूं घटि हुयूं पर ॿियनि खां थोरियूं वधीक हुयूं इन जे करे असां उनखे हाणे घुराए वरितो आहे जो की प्रोग्राम जो हिसो आहे सो इहा ॻाल्हि वज़ाहत हिते करणु लाज़मी हुई हाणे कंहिंखे था सॾायो हाणे असां घुराईंदासीं तमामु प्यारी आवाज़ जे मालिक मोमल खे मोमल असांजी भेण सरवरे आलम जो सगेदर सिक मजा सडराए बो लफ्ज़ दिल ते या मोहम्मद दम बदम दोहराए बो लफ्ज़ दिल ते या मोहम्मद दम बदम दोहराए बो आसंदन जोई तो फैलो तार मां सब प्यातरों आसंदन जोई तो फैलो तार मां सब प्यातरों गंज दिनो जाम गोहर की न था कह खां घुरों आसंदन जोई तो फैलो तार मां सब प्यातरों गंज दिनो जाम गोहर की न था कह खां घुरों नाउ पे जो खादमीअ जे नाउ पे जो खादमीअ जी लिस्ट में लिखराइबो लफ्ज़ दिल ते या मोहम्मद दम बदम दोहराइबो सुभान सुभान अल्लाह अल्लाह माशाअल्लाह अदी मूं ॾाढो सुठो पढ़ियो अथई ऐं मथे जॾहिं तव्हां आलाप ॾिनो पए मूंखे अलाए छो फील थियो पए बिल्कुलु मूंखे बि फील थियो ईअं न बिल्कुलु ॻाल्हि पंहिंजी साॻी आहे साॻी माना ॻाल्हि ॾिसूं था हाणे असांजी सोच असां मुतफ़िक़ आहिनि जज या जजिस न छा चवंदा आहिनि सो सभ खां पहिरियां साईं मखणी फ़क़ीर ॾांहुं वधंदो साईं छा चवणु चाहींदो हा साईं बाक़ी सही आहे अदी मूमल पहिरियां खां हिन भेरे थोरो पोइते आई आहे ईअं न साईं हा जंहिं जॻह ते अदी मूमल थल खे शुरू कयो हो वरी मिसरो उन जॻह ते न आहे मिसरे में थोरी जल्दबाज़ी थी मिसरे खे पोइते हटाए आई हेठि हटाए इन में थोरो मिस्टेक थी पई आहे मसलो पोइ साईं घणियूं मार्कूं था ॾियो अदी मूमल खे अदी मूमल खे तॾहिं बि असां मार्कूं ॾियूं था साईं 8 मार्कूं ॾियूं माशाअल्लाह अच्छा मार्कूं मखणी फ़क़ीर तव्हांखे ॾिनियूं आहिनि जी इरफान साईं बाबा अदी मुमल अंदर जी बि एतिरी सची आहे अच्छा सभु सच आहे हिन माशाअल्लाह ही प्रोग्राम अहिड़ो आहे मदह मुस्तफ़ा सुभान अल्लाह सो हिन प्रोग्राम में त तनसफ़ा मनसफ़ा कौल मोहम्मद मुस्तफ़ा सुभान ही लाज़मी आहे जॾहिं मखणो साईं कमेंट्स ॾिए पियो त अदी मुमल मुस्कुराए पई ऐं उहो सम्झी वई ऐं आर्टिस्ट जेको हूंदो आहे नात ख़ान हूंदो आहे उनखे जेको सचो हूंदो आहे उनखे पाण फील थींदो आहे त थकावट जे करे या कंहिं बि सबब जे करे तव्हांजी परफॉर्मेंस अंतरो सुर पंहिंजी ते न रहियो जंहिं स्किल ते तव्हां न ते स्टार्ट कई आहे ऐं स्टार्ट में वरी सानी संचाई तव्हां न निभाए सघिया ऐं ॾाढो सुठो पढ़ण वारा आहियो इन में को शक कोन्हे को लेकिन हीअ परफॉर्मेंस तमामु पुअर परफॉर्मेंस रही तव्हांजी मूमल मां वटि तव्हांजे लाइ मार्कूं आहिनि मुंहिंजी अदी ही इन जे लाइ मां हर हर चवंदो आहियां त ही प्रोग्राम घणनि ई माण्हुनि जी ज़िंदगी बदिलाए सघे पुट तव्हांखे आफ़रीन हुजे ऐं साॻियो हिन सां फ्रेशनेस सां हिमत सां जज़्बे सां ऐं साॻियो आवाज़ फ्रेश आहे तव्हांजो मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक
5 मार्कूं इरफान समय साहिब तव्हांखे ॾिनियूं आहिनि मज़हर हुसैन साहब तव्हांजी छा राय आहे? हिन भेरे थोरो सुर जो मसइलो थियो आहे, सभिनी दोस्तनि महसूसु कयो, पर मां चवंदुसि त विश यू ऑल द बेस्ट। थैंक यू अञा ॿियो चांस बि आहे, हुन में अञा इंशाल्लाह, बहितर करे पंहिंजे इंशाल्लाह। पाण खे अचो, छो जो का बि शइ का बि ॻाल्हि जेका हूंदी आहे उहो एंड न हूंदो आहे, इख़्तिताम न हूंदो आहे। पर मां त ईअं वठंदुसि त का बि ग़लती जेका आहे उहो सुठाईअ जी इब्तिदा हूंदी आहे। बेशक ईंदड़ कदम ऐं ईंदड़ परफॉर्मेंस तव्हांजी सुठी हूंदी, असां सभिनी खे इंशाल्लाह। उमेद आहे। मां तव्हांखे ॾींदुसि 7 मार्क्स। 7 मार्कूं मज़हर हुसैन पारां तव्हांखे क़बूल पवनि भेण मुमल। ऐं जेको ॿियो राउंड आहे असांजो उन में मुकमल तयारीअ सां जी ऐं बाक़ाइदा सुहिणे नमूने सां तव्हांखे इंशाल्लाह। नातिया कलाम ऐं पेश बाबा करिणो आहे। पंहिंजी जेका जी, जी। जॾहिं मां वरी तव्हांखे इहो वरजाईंदुसि, तव्हां सुठा असांजा पार्टिसिपेंट्स आहियो, बच्चा आहियो, ॿार आहियो, असांजा शागिर्द आहियो, हिन प्रोग्राम जो हिकिड़ो वाइटल हिसो आहियो। जॾहिं बि शुरू कयो न पहिरीं पंहिंजे पाण खे कंपोज़ करे संभाले, ऐं तव्हां वटि उहा जेका जाइ आहे जिते तव्हां वेठा आहियो उते पंहिंजे हमिंग करे ॾिसी वठिबो आहे, हम करे ॾिसबो आहे, हम पंहिंजे सुर खे ॾिसी वठिबो आहे त मां किथे आहियां, ऐं हीअ जेका नात आहे हिन जी रेंज केतिरी आहे, हेठि केतिरी आहे, मथे केतिरी आहे, एतिरो तव्हां में सेंस आहे। माशाल्लाह तव्हां पढ़ंदड़ आहियो त इहा शइ हुनखे उतां ई डिसाइड करे पोइ अचिबो आहे सही पंहिंजे सर। पाण सां। ओके जी बिस्मिल्लाह। सो मुमल अदी भेण वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं हिन वक़्तु हिन प्रोग्राम में आउं दावत ॾींदुसि असांजो ॾाढो सुठो सना ख़्वान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। सो दोस्त गुलाम कादिर ॻाल्हियुनि में कर ॻाल्हि मदीने वारे जी, ॻाल्हियुनि में कर ॻाल्हि मदीने वारे जी, कर तूं सना हर हाल मदीने वारे जी, कर तूं सना हर हाल मदीने वारे जी। चंड खे चीरण सिज वराइण पावरवा, चंड खे चीरण सिज वराइण पावरवा, इहा त आहे मजाल मदीने वारे जी, इहा त आहे मजाल मदीने वारे जी, कर तूं सना हर हाल मदीने वारे जी, कर तूं सना हर हाल मदीने वारे जी। के अज़ानूं क़यामत ताईं ईंदियूं पर, के अज़ानूं क़यामत ताईं ईंदियूं पर, वह वॾिनी जा बिलाल मदीने वारे जी, वह वॾिनी जा बिलाल मदीने वारे जी, कर तूं सना हर हाल मदीने वारे जी, कर तूं सना हर हाल मदीने वारे जी। सुभान अल्लाह। अदा गुलाम कादिर मिठी मुर्सल जा मौजूज़ा बि बयानु कई। सॼण जे हिक इशारे विधो हो चंडु डारे, ॿ टुकड़ा चंडु थी पियो हो, सफ़ा विच तां अचिजी पियो हो। सो ऐं वरी शाइरी जी चूंड ॾाढी ज़बरदस्त माशाअल्लाह। सो जज तव्हांजे लाइ छा था फरमाइनि साईं इरफान साहिब? साईं गुलाम कादिर त ॾींहं ब ॾींहं निखरंदो वञे थो, ईअं न साईं? अहिड़ो को इहो जेको ये आले मोहम्मद जो तोखे दुआऊं, मोहम्मद अरबी मुस्तफ़ा जी तोखे दुआऊं। साईं रंग बि सुहिणो पातल अथसि, रंग लॻी वियो अथसि। अल्लाह सी ख़ुशि रखे। ऐं हाफ़िज़ आहियो तव्हां, अल्लाह सी तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं ही इन जे लाइ मां हर हर चवंदो आहियां त ही प्रोग्राम घणनि ई माण्हुनि जी ज़िंदगी बदिलाए सघे थो। सो जो ही प्रोग्राम अदाए मुस्तफ़ा प्रोग्राम ई अहिड़ो आहे। सो स्पिरिट जेका तो में हाणे आई आहे गुलाम कादिर, इहो नुस्ख़ो जेको आहे ॿियनि साथियुनि खे बि ॾे। जी सर। अकेलो न इस्तेमाल कर। जी सर। अहिड़ी स्पिरिट छा सबब आहे? बस सर अॼु त इहो ई चवंदुसि, हितां फारिग थी वियुमि, अमर सां ॻाल्हायुमि, मुंहिंजे ख़्याल में अमर जूं दुआऊं आहिनि। हो इहो ई आहे, बिल्कुलु बेशक इहो ई सबब आहे। अल्लाह से तोखे इज़तूं ॾे, तमामु सुहिणो। ऐं ॿियो जेको तव्हां कलाम जी जेका तव्हां वटि चूंड आहे गुलाम कादिर, उहो उनजो को जवाब ई कोन्हे। तमामु हसीन काफ़ीअ सां
सजायल जेको आहे इहो तव्हां कलाम पढ़ियो आहे। मूं वटि तुंहिंजे लाइ जेके मार्कूं आहिनि मिठड़ा भाउ, माशाअल्लाह खुश नसीब आहियो इरफान साहिब 10 मार्कूं तव्हांखे ॾिनियूं आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में गुलाम कादिर साहिब पहिरियों तव्हांखे 10 मार्कूं मिलियूं जी साईं। ईअं न साईं? जी सर। ऐं जेकॾहिं भुलियो न आहियां मखणो फ़कीर जी साईं। गुलाम कादिर साहब तव्हां हाफ़िज़ आहियो? जी साईं अल्हम्दुलिल्लाह। हाँ सुभान अल्लाह, अव्हांखे मुबारक आहे। अव्हां हाफ़िज़ क़ुरान बि आहियो, वरी नात ख़ान बि आहियो ऐं हिन महिल बि जेका तव्हां नात पढ़ी आहे पहिरीं खां हिन महिल सुठी पढ़ी आहे नात, ॾाढो मज़ो अची वियो। ऐं ईअं ई पंहिंजो कोशिशि कंदा रहो, इन कम खे अहिड़े तरीक़े सां आणियो। पहिरियों जेको तव्हां क्लासिकल अची शुरू कनि उन खां हाणे थोरो बचाव कंदा अचो था, हाणे असली नात ॾींदा वञो था। मूं गुनाहगार जा कुझु जानण फ़कीर जी ख़िदमत में गुज़रिया आहिनि, हिननि हथनि उन जा कपिड़ा धोता आहिनि। हाँ जी अल्हम्दुलिल्लाह। ख़िदमत ई मखदूम बणाईंदी आहे, सम्झे न? तो ॾाढो मज़ो अची वियो। हाणे त तव्हां जेका नात पढ़ी आहे, मां पंहिंजे तरफ़ां अव्हांखे 9 मार्क्स ॾियां। माशाअल्लाह 9 मार्क्स। जी मज़र हुसैन साहब। बाबा इहा शाइरी कंहिंजी आहे? गुलाम कादिर साईं शाइरी आहे करीम बख्श मशहूरी। करीम बख्श मशहूरी। हिन में हिकिड़ो लफ़्ज़ अंग्रेज़ीअ जो हो पावर आहे, इहो बैत त पढ़जो थोरो वरी। चंड खे चीरण सिज वराइण पावर आहे। पावर जी पावर आहे, पावर आहे, पावर। ठीकु आहे, बस मूंखे इहा ॻाल्हि ऐं पोइ वरी छा आहे? इहा त आहे मजाल मदीने वारे जी। इहा त आहे मजाल मजाल। ही असल में छा आहे जी अक़ीदत आहे, इश्क आहे। जी सर। छो जो असां हिते वेठा आहियूं त असां शाइरी बि नोट पिया कयूं, जीअं महेसर साईं जी शाइरी जंहिंमें वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन कंहिं हसीन तरीक़े सां उन्हनि विच में रखियो आहे। रदीफ़, काफ़िया, बहर, वज़न, मात्रे ते ॻाल्हि अचे पई, लफ़्ज़ मात्रे ते अचे पियो, निहायत हसीन ॻाल्हि, निहायत सोच सम्झ जी ॻाल्हि आहे। ऐं मां चवंदुसि त इहा अक़ीदत, मोहबत, इश्क ऐं कारीगरी बि हिन में शामिल आहे। पर हीअ जेका नात आहे अवां पढ़ी आहे, जीअं मां पहिरीं शयूं पढ़ियूं आहिनि उहे हिन नात जे मुक़ाबले, नातियूं सभई अखियुनि जो नूर आहिनि, पर छा आहे जो अव्हांजी सिलेक्शन एॾी भली रही आहे जो असां वधी बि तव्हां मां इहा उमेद था रखूं, एक्सपेक्ट था कयूं। बहरहाल 2-3 शयूं अव्हांजी परफॉर्मेंस खां पोइ ज़ाहिर थियूं आहिनि, मखणे साईं जो बि इहो मोहबत ज़ाहिर थी आहे। मां शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो। तव्हां लाइ 8 मार्क्स। थैंक यू सर। गुलाम कादिर साहिब लख तोरा तव्हांजा, ऐं ॿिए राउंड में बि तव्हांखे ॿुधंदासीं ऐं ईअं ई लुत्फ़ अंदोज़ थींदासीं। सो हिन लम्हे कंहिंखे सलाहियो था फौजिया? हाणे असां घुराईंदासीं तमामु प्यारी आवाज़ जे मालिक शाइस्ता खे। शान तुंहिंजो छाल कामा शान वारा मुस्तफ़ा, कहिड़ी ताक़त या कलम खे, कहिड़ी ताक़त या कलम खे मुंहिंजा प्यारा मुस्तफ़ा। शान तुंहिंजो छाल कामा शान वारा मुस्तफ़ा, शान तुंहिंजो छाल कामा शान वारा मुस्तफ़ा। वण जुदा थी पाड़ खां पिया अमर तुंहिंजे साए अचनि, वण जुदा थी पाड़ खां पिया अमर तुंहिंजे साए अचनि। छो त छावे रोकंदा हा, छो त छावे रोकंदा हा ककरकारा मुस्तफ़ा। शान तुंहिंजो छाल कामा शान वारा मुस्तफ़ा, शान तुंहिंजो छाल कामा शान वारा मुस्तफ़ा। सो माशाल्लाह मखणा फ़कीर साईं सभ खां पहिरियां तव्हां केतिरियूं मार्कूं ॾींदव साईं? शाइस्ता, अव्हांजी नात में ॾाढो मज़ो अची वियो ऐं तमामु सुठे अंदाज़ में अव्हां नात पढ़ी आहे। अल्लाह ताला अव्हांखे शाल नात पढ़ण जो वधीक उबूर अता फ़रमाए। अल्लाह ताला अव्हांखे नात पढ़ण जो वधीक जज़्बो अता फ़रमाए। मां दुआ कयां थो, दुआ सां गॾोगॾु अव्हांखे 8 मार्क्स। माशाल्लाह 8 मार्कूं तव्हांखे मखणी फ़कीर साईं ॾिनियूं आहिनि। जी इरफान साहब तव्हां ॿुधायो। शाइस्ता, मां सम्झां थो जेके बि असांजा हिते पार्टिसिपेंट आया आहिनि उन में सभिनी खां नंढड़ी अदिड़ी असांजी शाइस्ता आहे ऐं हीअ वॾी बेख़ुदी सां पढ़ंदी आहे।
जी मां पहिरां ॻाल्हि कई हुअमि त हिनखे अगरि ख़बर पए त हीअ एॾो मुश्किल कीअं पढ़े थी त शायदि पोइ हीअ एतिरो पढ़ी न सघे, लेकिन हिन नत में शाइस्ता जज़्बाती सां मतिलबु जीअं आस्ता ई थल पहिरियों स्टार्ट कयईं उन खां पोइ सुर चढ़ंदो वियो मथे ऐं मिसरे खां सुर तव्हांजो वरी चेंज थियो। बाक़ी ओवरऑल तव्हांजी आवाज़ जी त पंहिंजी ख़ुशूसियत आहे, उनजो त को जवाब ई कोन्हे को, तमामु सुठो था पढ़ो। मूं वटि पुटु तुंहिंजे लाइ मार्कूं आहिनि 6 मार्कूं इरफान शमी साहिब पारां तव्हांजे हिसे में आयूं आहिनि। मज़र साहब पुटु तव्हांखे आफ़रीन हुजे ऐं साॻियो हिन सां फ्रेशनेस सां हिमत सां जज़्बे सां ऐं साॻियो आवाज़ फ्रेश आहे तव्हांजो ऐं आवाज़ में अञा ताईं माशाल्लाह जान आहे, चमक आहे। ॾाढे सुठे अंदाज़ में तव्हां इहा नात पाक पढ़ी आहे ऐं जेका हिन जा सुर हुआ उहे बि निज असांजे पंहिंजो सिंधी स्टाइल जा हुआ। मूंखे उमेदु आहे त तव्हां अञा माशाल्लाह महिनत करे वरी अॻे राउंड में ईंदव। फ़िलहाल तव्हांखे ॾिजनि था 8 मार्क्स। 8 मार्कूं साईं मज़र हुसैन पारां तव्हांखे मिली वयूं आहिनि। सो माशाल्लाह अॼु जज थोरा मुतमईन नज़र अचनि, इन मार्कूं ॾाढियूं सुठियूं अचनि पियूं जेकी असांजा सना ख़्वान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिते पहुतल आहिनि। सो उन्हनि जे चेहरनि ते बि सराही आहे, अॼु तयारी माना प्रॉपर नमूने सां करे आहिनि। ख़बर अथनि त जेकॾहिं तयारी न हूंदी त मार्कूं घटि मिलंदियूं। सो हाणे कंहिंखे सॾायो था? नेक्स्ट असां घुराईंदासीं ख़ुदा बख़्श खे। मदद साईं ढुटकार ॾेई वई पवंदा। ये असुल यही तारीख, असुल यही ॻाल्हि आहे, इहो ई त हुब्बा, इहो ई त सुर आहे, सुर मारे अधो अध करे छॾे। मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। खुलकन जा तुझे जुल्फन जा, खुलकन जा तुझे जुल्फन जा, कंदो मालिक पाण बयानवा, तू नूर ही अल्लाह जो तो ते आशिक सारो जहानवा, तू नूर ही मुझे मौला जो तो ते आशिक सारो जहानवा। आका तुझो चेहरो नूरी निर्मल, तू आ सब नबियन जो मुरसल। आका तुझो चेहरो नूरी निर्मल, तू आ सब नबियन जो मुरसल। साईं रब न चवा बाक़ी सब ॿियो चवा, रब न चवा बाक़ी सब ॿियो चवा, तुंहिंजो अहिड़ो मथां हो मानवा, तू नूर ही अल्लाह जो तो ते आशिक सारो जहानवा, तू नूर ही मुझे मौला जो तो ते आशिक सारो जहानवा। सुभान अल्लाह माशाल्लाह। तमाम प्यारे अंदाज सां कलाम ॿुधायो। जी मुखड़ा फ़कीर साईं छा चवंदो ख़ुदा बख़्श जे बारे में? ख़ुदा बख़्श ॾाढी भली नात ॿुधाई। अल्लाह ताला ख़ुदा बख़्श खे आबाद करे, अल्लाह ताला ख़ुदा बख़्श खे वॾो नात ख़ान बणाए। बहरहाल ख़ुदा बख़्श में हिन वक़्तु मां बहितरी थोरी ॾिठी आहे, थोरी हवा भर। मां ख़ुदा बख़्श खे पंहिंजे तरफ़ां 8 मार्क्स ॾियां। माशाल्लाह साईं 8 मार्कूं ख़ुदा बख़्श खे मखणी फ़कीर तरफ़ां मिली वयूं आहिनि। ॾिसूं मार्कुनि जी सखा इरफान साईं केतिरी करे थो। ख़ुदा बख़्श हिन खां जेका पोएं एपिसोड में तुंहिंजी परफॉर्मेंस हुई उहा हिन खां पावरफुल हुई। हिन एपिसोड में तुंहिंजी मतिलबु सुर बेसुरा न चवां पर सुर पाण में पुख़्तगी जेका आहे उहा सुरनि में नहीं। वीक परफॉर्मेंस रही आहे तुंहिंजी। सो हुज़ूर तोखे अञा वधीक हिमत ॾे। सुठी आवाज़ जो मालिक आहीं,
वक़्त वक़्त जी तक़ाज़ा आहे, ही वक़्त जो वेलो हूंदो आहे, कॾहिं कंहिंजो वारो वॼी वेंदो आहे, कॾहिं कंहिंजो वॼंदो आहे। सो रब तोखे हयाती ॾे बचा। मूं वटि तुंहिंजे लाइ जेके मार्कूं आहिनि सत मार्कूं इरफान समय साहिब पारां तव्हांखे क़बूल पवनि। मज़हर हुसैन साहब ख़ुदा बख़्श, तव्हां माशाल्लाह आहिस्ता आहिस्ता ॾाढा सुठा थींदा पिया वञो। ऐं हिन खां जेका कंटेस्टेंट असांजी अदड़ी हुई शाइस्ता, उन में इरशाद चयो त सभई ॿार तमामु महिनत करे पिया अचनि ऐं सचपच आहिस्ता आहिस्ता तव्हांजी जेका परफॉर्मेंस आहे बहितर खां बहितर थींदी पई वञे ऐं ग़लतियूं घटिजनि पियूं। बिल्कुलु ग़लतियूं ऐं मिस्टेक्स जेके आहिनि उहे घटिजनि पियूं। तव्हां हिकिड़ो शेर चयो, बसि रब न चवां ॿियो सभई चवां। मूंखे प्रोफेसर इकबाल अज़ीम जी सिट यादि अची वई, हमने अपने बड़ों से सुना है, इरशाद साईं जी साईं, वाह वाह, हमने अपने बड़ों से सुना है सिर्फ अल्लाह उनसे बड़ा है। सुभान अल्लाह। केॾी सादगीअ जी ॻाल्हि आहे त अदा जेका ॻाल्हि कई त बसि रब न चवां ॿियो सभई चवां। सुभान अल्लाह। रब साईं तव्हांजो हामी नासिर थिए। तव्हां लाइ 7 मार्क्स आहे। वाह वाह साईं, ख़ुदा बख़्श साईं, वॾी महिनत ऐं जज़्बे सां तव्हां असांजे प्रोग्राम जो हिसो बणिया आहियो। ॿिए राउंड में ॾिसूं था त तव्हांजी केतिरी परफॉर्मेंस सुठी आहे। तव्हां पंहिंजी जाइ ते वेहो। ऐं फौज़िया, हिन पल में, हिन लम्हे, उन भागबंद आवाज़ खे गुज़ारिश कंदासीं जंहिंजे अचण सां महफ़िल मुरकी पवंदी आहे, जंहिंजे अचण सां दिलि ठरी पवंदी आहे। बसत रुत जा रंग आहिनि उन जे आवाज़ में, जंहिंजो आवाज़ दरवेशी आहे, जंहिंजे आवाज़ में इलाज जी अजीब कैफ़ियत आहे, जंहिंजे आवाज़ में मासूमियत आहे। सो असीं अमी सभई उन जा मदाह थी विया आहियूं ऐं अलाह ख़ैर करे। अखियुनि में लुड़क बि तरी ईंदा आहिनि जॾहिं उहा सनाख़वानी कंदी आहे। बिल्कुलु। सो घुराइजे उन भेण खे छा ख़्याल आहे? मुंहिंजी पसंदीदा वॉइस आहे समीना अदी। अॼु हिते ईंदो मुहम्मद, अॼु हिते ईंदो मुहम्मद, सारो सगन बुहारिया से जके सिंगारिया। मुश्क अंबर मुस्तफ़ा जे, मुश्क अंबर मुस्तफ़ा जे, लखणी मणहारिया से जके सिंगारिया। ओॾियाती मानप मानड़ो थी ॾाढो मज़ो थन प्यार में। ओ मुंहिंजा महबूब तूं आ, वो अंगण गुलज़ार थी पवंदा, नमो हिकिड़े मगर मिड़नी जा बेड़ा पार थी पवंदा। असांजे घर, असांजे तर, असांजे ॻोठ वारनि जा मिठा दीदार तुंहिंजे सां दफ़ो आज़ार थी पवंदा। अंगल मञा आख़िरी जेको वो कयो आहे कुराड़प में, सुभाणे साहो ऐं सारो बदन ॿई धार थी पवंदा। मुबारक मुंहुं ॾेखारे वञ हयातीअ में त हिकु भेरो, मरण खां पोइ बि पारत थई अमल इज़हार थी पवंदा। कलम गाही महेसर ॾे वो लड़ी लिल्लाह कारण आ, कखावा घर कलर जे कर गुलो गुलज़ार थी पवंदा। होई कोन हबीब ऐं मूंखे ख़्वाब ख़याल, पैदा थिए कोन पियो सोड़ा ही सवाल, त कूड़े खे कुर्ब जो ॾींदे मोहबत माल, तो त घुराए बख़्शियो जानिब पाण जमाल। तालिब मौला में त कयो आहे किनायुन कमाल, आही को लजपाल ॿियो आऊं त उहो ई आहियां। सदके सदके थीवा ओ सिक बाद दे ढोलण तूं, बाल बचे सब घोल सटाइन मिठड़े ते मिठड़े बोलण तूं। और परियां
कुर्बान थी वन मोहम्मद दे लब चोलण तू गुलाम फरीदा तोड़े लोक मरे सर लख लख ताने तब ना चुक सु मोहम्मद दे गोलण तू ओ ॾियाथी मानप मानड़ो ॾाढो मज़ो थन प्यार में ॿियो न कुझु मूंखे खपे अखड़ियूं हुजनि दीदार में अखड़ियूं हुजनि दीदार में शल गुलामीअ में उम्र है शल गुलामीअ में उम्र आजिज़ी आॾो गुज़ारिया से जके सिंगारिया अॼु हिते ईंदो मोहम्मद सारो सहन बुहारिया से जके सिंगारिया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह साईं जी वॾी वॾी करम नवाज़ी आहे जी समीना तव्हां ते दिलि दीवानी करण वारो आवाज़ आहे। असीं तव्हांखे ॾिसूं या तव्हांखे ॿुधूं छा चऊं असां लफ़्ज़ कोन्हनि के मखणो फ़क़ीर बि रोई पियो आहे सभिनी जी अखियुनि में नीर अची वञनि था जंहिं वक़्तु तव्हां ख़ूबसूरत नात या कलाम पेश कयो पिया ऐं कुझु पलनि जे लाइ सॼो माहौल ई असांजो ॿियो थी वञे थो। असांजे हिन प्रोग्राम में अजीब हिकिड़ो समा बणिजी वञे थो जंहिं ते कंट्रोल करण वरी असांजे वस जी ॻाल्हि न आहे। 4 मिंट असां हुन कैफ़ियत मां गुज़री ऐं पोइ निकिरी नथा सघूं। पकड़ साईं छा चवणु चाहींदो? छा साईं अजीब कैफ़ियत आहे अदी समीना जी आवाज़ में। बिल्कुलु साईं जॾहिं इन जो आवाज़ नात जी सूरत में अचे थो ईअं महसूस थिए थो त अदी समीना जा अल्फाज़ हुज़ूर जी दरबार में पहुची रहिया। जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं बि तरफ़ मुतवजह थींदा आहिनि कंहिं तरफ़ मुतवजह थींदा आहिनि त पोइ माण्हुनि में इहो सख़्तो तारी थी वेंदो। इहा हुज़ूर जे नज़री करम जी महिरबानी आहे जो अदी जा आवाज़ मुंहिंजे हबीब जी दरबार में पहुची रहिया आहिनि। सोने हबीब जी नज़र थी रही आहे ऐं इहो वजद तारी जो सिलसिलो हली पियो आहे। अल्लाह ताला अदी समीना खे ख़िज़री हयाती अता फरमाए। मुंहिंजी उनखे दुआ आहे असांजे लाइ बि दुआ घुरे त असांजी ज़िंदगी बि महबूबनि करीमनि जी मदह ख़ानी कंदे कंदे गुज़री वञे ऐं शाल क़बर में बि जीअं हाजी ग़ुलाम नबी मैसर साहब जो जा आख़िरी अल्फाज़ आहिनि चवे थो पियो मोह खां पोइ ईंदा जॾहिं मुनकर नकीर ॾे ख़बर चवंदा ग़ुलाम नबी फ़क़ीर ॾे ख़बर चवंदा ग़ुलाम नबी फ़क़ीर। इंशा अल्लाह ईअं ई कब्रिस्तान में नात पढ़ंदा से नबी जे शान। दोस्तों ॾाढी ख़ुशी थी आहे अदी समीना जो आवाज़ ॿुधी हुनजी नात ॿुधी। मां पंहिंजी तरफ़ां अदी समीना खे 10 मार्क ॾियां। 10 मार्कूं मखणे फ़क़ीर तरफ़ां आदि तव्हांजे हिसे में आयूं आहिनि। मज़र साईं मूंखां ॻाल्हाइण नथो थिए प्लीज़। अल्लाह साईं हयाती ॾे अदी समीना खे। मां चवंदुसि 2 ॻाल्हियूं ॻाल्हाइण लाइ घणो कुझु आहे पर 2 ॻाल्हियूं ज़रूरु चवंदुसि त हीउ प्रोग्राम मदाह मुस्तफ़ा करण जो अक्सर मक़सदु हो त सिंध मां बहितरीन आवाज़नि जी चूंड कजे सही बहितरीन नात ख़ाननि जी चूंड कजे ऐं अॼु अदी समीना इहो साबित कयो आहे त इहो प्रोग्राम कामयाबु थी वियो आहे। सुभान अल्लाह सुभान। ॿी ॻाल्हि हिकिड़ी कंदुसि त हीउ अदी समीना जेको पढ़ियो आहे हीउ असांजो राग तिलंग आहे सिंधी तिलंग जी। अदी थोरो झूंगार जो बाबा थोड़ी आस्ताई। अॼु हिते ईंदो मोहम्मद अॼु हिते ईंदो मोहम्मद सारो सहन बुहारिया से जके सिंगारिया मुश्क अंबर मुस्तफ़ा जे मुश्क अंबर मुस्तफ़ा जे लाइ कणी मणहारिया से जके सिंगारिया। सुभान अल्लाह। ऐं मथे जेका तव्हां छिक ॾिनी जेको आलाप कयो हो बस बाबा अम्मा बस
ही असांजो प्योर ही हेरिटेज आहे। मदर साईं ढुढकार ॾेई रोई पवंदासीं, ढुढकार ॾेई ही असुल इहो ई त आहे, असुल इहा ई त ॻाल्हि आहे, इहो ई त पैथाज़ आहे, इहा ई त हुब आहे, इहो ई त सुर आहे। सुर मारे थो, अधो अधु करे छॾे थो, ही बयन सबूत आहे। ऐं मूंखे नाज़ आहे अॼु समीना ते, सिंध जे राग ते, इन सुरूर खे, इन समाव खे, हे ॾिसो कीअं वॼे पियो। प्योर असांजो सिंधी राग आहे ऐं हिन जी बाक़ायदा ग्रामर आहे, बाक़ायदा ग्रामर सां वञे थो ऐं हिन जी शिकिल थी ठहे। हिन शिकिल खे सलाम आहे ऐं ही हिन शिकिल जो रंग आहे। ऐं मथां महबूब मुरसल जो नालो हुजे, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकु चंड न, हुनखे 100 चंड लॻियो था। सुभान अल्लाह। अल्लाह पंजतन बाबा तव्हांखे अजर अज़ीम ॾे, असां सभिनी जी हाज़िरी तां, छो जो लुड़कनि सां हाज़िरी क़बूल थींदियूं आहिनि। मौला जो फरमान आहे, ये एक बूंद ढलक जाए तो गौहर बन जाए। हिकड़ी बूंद, हिकड़ो कतरो, हिकड़ो लुड़की, हिकड़ो आंसू, ये एक बूंद ढलक जाए तो गौहर बन जाए। लबे मिजां के, लबे मिजां पे अश्क अकीदत को रोकता क्या। ये अश्क अकीदत जा अश्क आहिनि ऐं ही छुटकारे जो बाइस आहिनि। मां सम्झां थो जेके बि ॿुधंदा उहे फैज़याब थींदा, उन्हनि जो अजुर जेको आहे अदी समीना खे मिलंदो। सुभान अल्लाह। 10 मार्क्स मज़हर हुसैन तरफ़ां अदी तव्हां जे हिसे में आयूं आहिनि। सो माण्हू अक्सर सोचींदा आहिनि त रब करीम जी दोस्ती, मिठे मुरसल जी दोस्ती वॾी ॾुखी हूंदी, का बि ॾुखियाई नाहे। अल्लाह पाक जी दोस्तीअ जे लाइ 2 हथ खणणा आहिनि, 2 लुड़क ॻाइणा आहिनि। इहा दोस्ती आहे रब करीम सां, बेशक हुनजे मिठे मुरसल सां। इरफान साईं जी छा चवंदो? केतिरा ई प्रोग्राम हिन अदी समीना जे परफॉर्मेंस ते, हिन जे अंदाज़ ते, असल हां जेके ॾरी पवनि था न, उन्हनि जो बेसिक जेको सबबु आहे उहो अरबी ढोलण जो जेको नालो अहिड़े हसीन अंदाज़ में समीना पढ़े थी जो हां छिजी पवनि था। संग दिल ॿुधो अथव लफ़्ज़? संग दिल, कठोर दिल, ये लफ़्ज़ तव्हां ॿुधंदा हूंदव पंहिंजी ज़िंदगीअ में। पत्थर दिल, उहे माण्हू मेण बणिजी पवंदा, उहे माण्हू रोई पवंदा, उहे माण्हू छिजी पवंदा, उहे उन जा हाम बि ॾरी पवंदा। मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। एक सिट्रा है उर्दू जी, तो जो बात दिल से निकलती है वो असर रखती है। तो हिन जे नत ख़्वानी जो हिन जो इश्क है अरबी सोने सां, वो इश्क ही असांखे ॾारे विझे थो। सिंध टेलीविज़न मदाह मुस्तफ़ा मां भले जेको कुझु रखियो अथऊं, जेको खटण वारनि खे मिलंदो उहो त मिलंदो। मां 2 मिंट सिर्फ़ु अदीअ सां मुखातिब माज़रत थो वठां सभिनी खां। अदी जंहिं महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में तव्हां नत पढ़ो था, उमिरो कयो आहे भेण? जी साईं, हिकिड़ो चक्कर वई आहे। हिकिड़ो चक्कर विया हो। मूं फ़ैसिलो कयो त हिन चक्कर मां पंहिंजे उमिरो पंहिंजी वॾी भाॼाई खे कराईंदुसि, उनजो बि हस्बैंड ज़िंदा आहे। लेकिन तव्हांजो इश्क उन अरबी ढोले सां ॾिसी करे ही प्रोग्राम अमां जीअं ख़तमु थिए थो, मां तव्हां सां राब्तो कयां थो। मूंखे मां फ़क़ीर खे एतिरी वसियत नाहे, लेकिन मां तव्हांजो जेको इश्क आहे, जंहिं इश्क में तव्हां मुंहिंजे आका जो शान बयानु कयो था, मां तव्हांखे पंहिंजे तरफ़ां मूंखे जेका ताक़त उहा रसूल मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾींदो, मां तव्हांखे उमिरो कराइणु चाहियां थो। अगरि तव्हांखे क़बूल पए मुंहिंजी अम्मा। सिंध टेलीविज़न त जेको कुझु ॾींदी, अलाह साईं मुंहिंजे सॼी इंतिज़ाम खे ख़ुशि रखे। हुन ही अहिड़ो प्रोग्राम मुंहिंजी ज़िंदगी में शामिल करे कि मूं ते वॾा अहसान कया आहिनि। मार्कुनि जी मोहताजी तुंहिंजी परफॉर्मेंस नाहे मुंहिंजी भेण। अल्लाह तव्हांखे हयाती ॾे। प्रोग्राम ख़तमु थिए मां तव्हां सां मुलाक़ात कयां थो। अल्लाह तव्हांखे हयाती ॾे मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजी भेण।
इरफान समय साहिब तव्हांखे 10 मुबारकूं बल्कि 10 मार्कूं ॾिनियूं आहिनि। ऐं तव्हांखे लखे मुबारकूं ॾियां थो भेण। मोला तव्हांखे आबाद करे, तव्हांजो आवाज़ ऐं तव्हांजो अंदाज़ ईअं सलामत हुजे। अदी मूमल अदी समीना खे पंहिंजी जाइ ते विहारियो। कॾहिं कॾहिं फौज़िया ॿुधो हूंदो तव्हां त माण्हू कठोर दिलि हूंदा आहिनि ऐं माशाअल्लाह अदी समीना जो आवाज़ अहिड़ो आहे। संग दिल ॿुधो अथव लफ़्ज़? संग दिल, कठोर दिल, इहे लफ़्ज़ तव्हां ॿुधंदा हूंदो पंहिंजी ज़िंदगीअ में। पत्थर दिल, उहे माण्हू बि मेण बणिजी पवंदा, उहे माण्हू बि रोई पवंदा, उहे माण्हू बि छिॼी पवंदा, उहे उन जा हाम बि ॾरी पवंदा। मां हिन प्रोग्राम जे करे चुप चुप में रोई रहियो हुउसि, पर दिलि ढुढकार ॾियण जे लाइ चए पई, बोहाट करण जे लाइ दिलि चए पई। कंट्रोल कयोसीं पाण ते तमामु घणो। सो प्रोग्राम खे अॻिते वधायूं था ऐं मिठी मुर्सल जी मिठी सना करण जे लाइ हिन वक़्तु आउं गुज़ारिश कंदुसि सफदर हुसैन इंदड़ साहिब खे त उहे अचनि। जैसी ताई जान हूंदी जान में, नात पढ़ंदा से नबीअ जे शान में, नात पढ़ंदा से नबीअ जे शान में। जैसी ताई जान हूंदी जान में, नात पढ़ंदा से नबीअ जे शान में। जन थॾे खां सजण जो थी ॾिठो, उन जे दरवाज़े ते खाई पी ॾिठो, उन जे दरवाज़े ते खाई पी ॾिठो। ख़ुशि न थींदा बेज दस्तरखान में, नात पढ़ंदा से नबीअ जे शान में। जैसी ताई जान हूंदी जान में, नात पढ़ंदा से नबीअ जे शान में। सुभान अल्लाह। जैसी ताई जान हूंदी जान में, नात पढ़ंदा से नबी जे शान में। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इरफान साईं छा चवणु चाहींदो सफदर साईं जे लाइ? मोहम्मद सफदर साईं, अल्लाह ताईं तोखे ख़ुशि रखे, सुठे आवाज़ जो मालिक आहीं मुंहिंजा बाबा साईं। ऐं जीअं मदह करी पियो मुंहिंजे आका जी, अल्लाह तोखे इन हौसले सां क़ाइमो दाइम रखे। आमीन आमीन। 7 मार्कूं इरफान साईं जे तरफ़ां साईं तव्हां क़बूल पवन। हाजी सफदर साहब तमामु तव्हां सुहिणी सुठी नात पढ़ी आहे। मुंहिंजी दुआ आहे अल्लाह ताला अव्हां खे नात पढ़ण में तरक़ी कामयाबी नसीब करे। मां अव्हां खे पंहिंजे तरफ़ां 7 मार्क्स ॾियां। माशाअल्लाह 7 मार्कूं हाजी मखणी फ़कीर तरफ़ां तव्हांखे क़बूल पवन। मज़हर हुसैन साहब। सफदर साईं अव्हां ॾाढी सुठी नात पढ़ी आहे, पर माहौल कुझु अहिड़ो थियो आहे जो हुन में ज़ाहिर कंपेरिज़न त थिए थो। मां तव्हांखे 6 मार्क्स थो ॾियां। 6 मार्कूं साईं मज़हर हुसैन तरफ़ां तव्हांखे मिलियूं। वॾी महिरबानी साईं सफदर हुसैन इंदड़ साहिब, तव्हां असांजे प्रोग्राम जो अञा हिसो आहियो। ॿिए राउंड में वरी ख़बर पवंदी त केरु असां सां रहंदो ऐं केरु असांखे छॾे वेंदो, जुदाई कंदो। सफदर साईं खां पोइ आउं हिन लम्हे हिकिड़े ॿिए सुहिणे सना ख़्वान खे गुज़ारिश कंदुसि त उहो अचे। तमामु सुठो पढ़ंदो आहे ऐं ख़ासि तौर ते जॾहिं अचे पियो त जज उनखे तमामु सुहिणियूं ऐं सुठियूं ईअं खणी चऊं त मार्कूं बि ॾियनि था ऐं वरी उनजी तारीफ़ बि कनि था ऐं तमामु गहराई सां पढ़ंदो आहे। तमामु प्यारी आवाज़ आहे। बिल्कुलु हुनजो पंहिंजो हिकिड़ो अलॻि अंदाज़ आहे। गुज़ारिश कयूं था नवाब चाचड़ साहिब खे त उहे अचनि। दफ़ा मिलंदई सव दफ़ा मिलंदई, नफ़ा मिलंदई सव दफ़ा मिलंदई, दुरूद शरीफ़ पढ़ो शफ़ा मिलंदई, दुरूद शरीफ़ पढ़ो शफ़ा मिलंदई, नफ़ा मिलंदई सव दफ़ा मिलंदई, दुरूद शरीफ़ पढ़ो शफ़ा मिलंदई। ऐं विरद अहिड़ो ॿियो सुझंदो नाहे, अदा पढ़ंदड़ जो हथो मुंझंदो नाहे, साईं पढ़ंदड़ जो हथो मुंझंदो नाहे, बहा मिलंदई गंज बहा मिलंदई, बहा मिलंदई गंज बहा मिलंदई, दुरूद शरीफ़ पढ़ो शफ़ा मिलंदई, दुरूद शरीफ़ पढ़ो शफ़ा मिलंदई। है तलब भला बि छाजी रहंदई,
ओ दर्दन खां दिल आजी रहंदई साईं दर्दन खां दिल आजी रहंदई दवा मिलंदई अहिड़ी दवा मिलंदई दवा मिलंदई अहिड़ी दवा मिलंदई दुरूद शरीफ पढ़ो शफा मिलंदई दुरूद शरीफ पढ़ो शफा मिलंदई सुभान अल्लाह माशाल्लाह चाचा साहब उही तव्हांजो आवाज़ ऐं जज़्बो सुभान अल्लाह छा ॻाल्हि कजे इरफान साईं नवाब अली साईं जेको पढ़ंदो उनखे त बहा बि मिलंदी शिफ़ा बि मिलंदी पर जेको ॿुधंदो उनखे बि ओतिरो ई मां सम्झां थो सभु कुझु मिलंदो ऐं तमामु सुठो दुआ तव्हां पंहिंजे इन नात में चई आहे तव्हां बि सभिनी सां गॾु रहियो था तव्हांखे मां थकल ॾिठो ई न आहे कॾहिं फ्रेश ई फ्रेश आहियो छा सबबु आहे तव्हां पाण फरमायो था फ्रेश हूंदो त पढ़ी सघंदो सो ही मौक़ो क़िस्मत सां मिलियो आहे सुभान अल्लाह सो शिकायत काफ़ी थिए थी साईं थकल आहे थकी त पिया आहियूं पर हाणे छा कजे भरणो बि आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अहिड़ो प्लेटफॉर्म क़िस्मत वारनि खे मिलंदो आहे असां त सभिनी जे लाइ दुआ गो आहियूं ख़ुशि हूंदो इश्क आहे तव्हांजो ऐं तव्हांजो हौसलो आहे तमामु सुहिणी न तव्हां ॿुधाई आहे राति जे हिन पहर में 8 मार्कूं साईं नवाब साहब तव्हांजे हिसे में इरफान समय साहिब तव्हांखे ॾिनियूं आहिनि जी मखणा फ़क़ीर साहब नवाब अली साहिब अवां जे लाइ सभु कुझु ॿुधाए चुका आहियूं असां सभई जज त तव्हां में केतिरी अहमियत आहे अवां जी ऐं केतिरी पढ़ण में अहमियत आहे ऐं तलफ़ुज़ ज़बर ज़ेर वग़ैरह जो बसि हाणे असां एतिरो ई कुझु करे सघूं था त हाणे तव्हांखे मार्कुनि में ई ख़बर ॾींदासीं त भई तव्हां छा आहियो वाह वाह 8 मार्कूं साईं मार्कुनि में तव्हांखे ख़बर पइजी वई त तव्हां छा आहियो वाह वाह तव्हां साबित कयो आहे तव्हां माशाल्लाह मुस्तैद आहियो ऐं साॻियो हुन ते जेका लाइन आहे हुन ते कामयाबीअ सां गामज़न रहंदे हर भेरा का न का सुठी धुन खणी था अचो जेका कंहिंसां मिलंदड़ न हूंदी आहे ख़ासि मां ॻाल्हि कयां पियो जंहिंमें इहे ख़ासि जेके अवां जूं धुनूं आहिनि उहे सिंधी निज असांजो फोक लोर आहे फोक धुनूं आहिनि कंहिं ॿी कट ते न आहिनि मां हिते वेही करे मूंखे इहा ज़िमेदारी ॾिनी वई आहे त इन ॻाल्हियुनि जी छंड छाण ज़रूरु थियणु खपे मां हिन ॻाल्हि खे ॾिसंदे अवांजा लफ़्ज़ अवांजी धुन अवांजो अंदाज़ सभई निहायत हसीन 8 मार्क्स माशाल्लाह साईं 8 मार्कूं तव्हांखे मिलियूं आहिनि नवाब अली चाचर साहिब ॾाढो सुहिणो परफॉर्म कंदो आहे तमामु प्यारो ऐं जेका स्टेमिना आहे हिन वटि ऐं जेका एनर्जी आहे एक्स्ट्रा स्टेमिना आहे ईअं न बिल्कुलु सो हिन लम्हे वरी हिकिड़ो ॿियो असांजो सना ख़्वानी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे प्रोग्राम जो हिसो ऐं जेको असां सां गॾु पिया आहे पूरे प्रोग्राम में नाज़रीन उनखे ॾिसी बि रहिया आहिनि तारिक हुसैनी साहिब खे गुज़ारिश कंदासीं त हू नात बहज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सादत माणे बिस्मिल्लाह जी जी सब दर्द खोलबा वनी दिल बर जिसाम हो राड़ियों कबियों तरोजे अतहर जिसाम हो सब दर्द खोलबा वनी हिन मुल्क का मदीने जो सूर भी सवाब जहड़ो वतन मुबारक तेड़ो जवान ला जवाब तेड़ो जवान ला जवाब वाह वाह जे झूपड़ी मिले वाह वाह जे झूपड़ी मिले संदन दर जिसाम हो राड़ियों कबियों तरोजे
अतहर जिसाम हो सब दर दखोल बावनी दुनिया में खोड़ माण्हू दुश्मन खणी अतम निधन को तमा बिनाया आखिर धनी अथम आखिर धनी अथम रोवण अखियुनि जो ज़्यान रोवण अखियुनि जो ज़्यान आ बेक़दुर जिसाम हो राड़ियों कबियों तरोज़े अतहर जिसाम हो राड़ियों कबियों तरोज़े अतहर जिसाम हो सब दर दखोल बावनी। सुभान अल्लाह। तारिक हुसैनी साहिब वाह वाह राड़ियूं कबियूं वञी ॾाढो सुहिणो अंदाज़ साईं। मखणा साहिब छा चवणु चाहींदो तारिक हुसैनी साहिब जे लाइ? तारिक हुसैनी साहिब तमामु सुहिणी नात पढ़ी आहे। जी साईं। अल्लाह ताला शाल तारिक खे असांखे हबीबन करीमन जो दर नसीब करे। सुभान अल्लाह। जो चवे थो त सभु दर्द खोल बा दिलबर जे साम्हूं। बसि असां हुनखे इहो कुझु ॾेई सघूं था जेको असांजे वस में आहे। बाक़ी अलाह हुन ते करम कंदो पंहिंजो 8 मार्कूं। 8 मार्कूं तारिक हुसैनी साहिब वाह वाह। मखणे साईं खां ॾाढी सुठी शुरूआत 8 मार्कुनि जी। इरफान साहब तव्हां ॿुधायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तारिक हुसैनी जी मुझे हेठि जेकॾहिं मिस्त्री जे मथे वञण खां पोइ हेठि अचो पिया सुर पाण में साथ कोन ॾेई सघिया ऐं वधीक तव्हां पाण सम्झी वियो मूं वटि तव्हां जे लाइ 8 मार्कूं साईं। इरफान समय साहिब तव्हांखे ॾिनियूं आहिनि। मज़हर हुसैन साहिब छा पियो फरमाए? तारिक हुसैनी साईं जी साईं रब साईं तव्हांखे सलामत रखे तव्हांजे जज़्बे खे सलामत रखे। आमीन। अल्लाह पंजतन पाक तव्हांखे सदाईं जवान रखे। आमीन। सुभान अल्लाह। नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां सॼी नात अखियुनि जो नूर पर अंतरे में मिसरा में जेको लथा आयो तहिड़ो जवान लाजवाब। जी साईं। इहा सॼी सिट जेका स्लिप थी आहे मथे खां हेठि ताईं ऐं वरी उन खां पोइ जेको थल हो उहो बि थोरो मिड़ी हेठि मथां हुन में थी आहे पर किसा मुख़्तसर तव्हांखे ॾियूं था 7 नंबर। माशाअल्लाह। 7 नंबर मज़हर हुसैन साहिब तरफ़ां ऐं 8 नंबर ॿियनि असांजे मोज़िज़ जजनि मखणे साईं इरफान साहिब जे तरफ़ां तव्हांजे हिसे में आया साईं। ऐं प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधाईंदे फौज़िया पाण हिन वक़्तु जंहिं सना ख़्वान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गुज़ारिश कंदासीं उन जो बि सुहिणो अंदाज़ आहे। बिल्कुलु। हर कंहिंजो पंहिंजो आवाज़ आहे हर कंहिंजो पंहिंजो लहजो आहे हर कंहिंजी पंहिंजी ॿोली आहे। सो मोहम्मद मूसा वारसी साहिब खे गुज़ारिश आहे त हू अचनि। मूंखे पंहिंजो उस्ताद चवंदो त कॾहिं एंड न घुरिजांइ त अलाह से मूंखे कामयाबु करे छॾ। बसि जीअं चइजांइ त मालिक जीअं दामन झलियो त ईअं झलियूं अचे। मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक। मदीने जो गिटियों अरबी घुमाईंदे तलख थोरा मदीने जो गिटियों अरबी घुमाईंदे तलख थोरा वतन पंहिंजो मिठा मदनी ॾेखारींदे तलख थोरा
मुखे अज गाल गाजन क्यों उतां जे पाक रोज़े जो मुखे अज गाल गाजन क्यों उतां जे पाक रोज़े जो जारी रोज़े मुबारक जी चुमाईंदे तलख थोरा जारी रोज़े मुबारक जी चुमाईंदे तलख थोरा। वाह साईं वाह, यारी रोज़े मुबारक जी चुमाईंदे तलख थोरा। वाह वाह साईं, सुभान अल्लाह, ॾाढो सुहिणो अंदाज़ आहे तव्हांजो। जी साईं मज़र साहब, शुरूआत तव्हां खां था कयूं भला। जी बिस्मिल्लाह रहमान रहीम। मोहम्मद मूसा वारसी निहायत हसीन नात मां फैज़याब थिया पाण बि ऐं असांखे बि कयूं। हिन सॼे जेको वायामंडल आहे हुन में अॼु पहिरियों भेरो मूंखे ईअं लॻो आहे जीअं मंज़ूरुल कौनैन साहब सिंधी नात पढ़े पियो। वाह 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 वाह, ॾाढी सुहिणी। पाकिस्तान जो हसीन नालो, हसीन कम हसीन इम्तिज़ाज, हसीन परफॉर्मेंस, ऐं मां चवंदुसि अलाह साईं उन्हनि खे हयाती ॾे। तमामु दिलो जान सां नात पढ़ंदा आहिनि। उहो साईं इंतकाल करे विया आहिनि। अल्लाह साईं उन्हनि खे ग़रीक़ रहमत करे। मूंखे ख़बर न हुई, ख़ुदा शाहिद आहे, मूंखे इहा ई ख़बर हुई त साईं हयात आहिनि, ऐं जे उहे हयात न आहिनि त अल्लाह रब रसूल उन्हनि खे जे दर्जा उन्हनि खे दर्जात बुलंद करे, उन्हनि खे जन्नत फिरदौस में जाए। रेडियो पाकिस्तान ते पाण तमामु घणा रिकॉर्ड हुन जा वो मां चवां थो तारीख़ साज़ माण्हू। बिल्कुलु बिल्कुलु सही। जिते नात जी हिकिड़ी नात जी अकेडमी हुई बाक़ायदा, ईअं चइजे जीअं जिते नात जो ज़िक्र थींदो उते मंज़ूरुल कौनैन साहब जो ज़िक्र तमामु सुठनि लफ़्ज़नि में थींदो। बिल्कुलु सही। हिकिड़ा सिखियल ऐं तमामु प्यारा माण्हू हुआ। अल्लाह साईं तव्हांखे हयाती ॾे। मोहम्मद मूसा वारसी, तमामु पंहिंजे पाण खे मल्हायो आहे तमामु घटि वक़्त में। कुझु शयूं आहिनि, कुझु तलफ़ुज़ जो सिलसिलो आहे, थोरो मिड़े मसइलो, पर तव्हांजो लहन एॾो मज़बूत ऐं एॾो जामे रहियो आहे। जेके हिन जा उतार चढ़ाव आहिनि नात जा, तव्हां माशाअल्लाह सभई पूरा कया आहिनि। तव्हां लाइ 8 मार्क्स आहिनि। वाह साईं, 8 मार्कूं मज़र हुसैन साहिब जी। शुरूआत ॾाढी सुहिणी। माशाअल्लाह मोहम्मद मूसा साहब, अवां तमामु सुठे अंदाज़ में नात पढ़ी आहे। मां दुआ थो कयां त अल्लाह ताला अवां खे शाल इन नात ख़ानी जे सिलसिले में कामयाबी ऐं हर जॻह ते काम रहण नसीब फरमाए। मां पंहिंजी तरफ़ां अवां खे 8 मार्क्स ॾियां। माशाअल्लाह साईं, 8 मार्कूं मखणी फ़कीर तरफ़ां तव्हांखे मिली वयूं। इरफान साईं। मोहम्मद मूसा, सभ खां पहिरियां त तोखे वरी असां भली कार चऊं था। ॿीहर तो असांखे मदाए मुस्तफ़ा में जॉइन कयो ऐं वरी असांखे अचे। ऐं मां पहिरियां बि चई चुको हुउमि त तमामु हसीन आवाज़ जा मालिक आहियो तव्हां। बाक़ी हाणे वक़्तु कॾहिं आवाज़ साथ न ॾींदो आहे त कॾहिं कीअं, उहा अलॻि ॻाल्हि आहे। लेकिन तव्हां नात ख़्वान आहियो। कंप्लीट त हिन दौर में कोई न आहे सवाइ उन रब पाक जी ज़ात खां सवाइ। बाक़ी सभु सफ़र कयूं था असां। मूंखे पंहिंजो उस्ताद चवंदो त कॾहिं एंड न घुरिजांइ त अल्लाह साईं मूंखे कामयाबु करे छॾ। बसि जीअं चइजांइ त मालिक जीअं दामन झलियो त ईअं झलियूं अचे। छो जो हर इंतिहा खां पोइ वरी एंड आहे, वरी हेठि किरणो आहे। सो ॾाढो सुठो न तव्हां ॿुधायो। अस्ताई तव्हांजी कंट्रोल में आहिस्ते आहिस्ते आख़िर ताईं मिसरे ताईं अची वई। अस्ताई में सुर थोरा हेॾे होॾे थिया। मूं वटि मुंहिंजा भाउ तुंहिंजे लाइ आहिनि। 8 मार्कूं साईं, वाह वाह, सुभान अल्लाह। 8 मार्कूं 8 मार्कूं 8 मार्कूं टिनी जजनि 8 मार्कूं तव्हांखे ॾिनियूं आहिनि। सुभान मूसा, तव्हां पंहिंजी जाइ ते वियो। तव्हांजी वॾी महिरबानी। ॿिए राउंड में ॾिसूं था त तव्हां सां क़िस्मत केतिरो साथ ॾिए थी। ऐं फौज़िया, हिन वक़्तु आउं उन भेण खे गुज़ारिश कयां थो, उन जो बि अंदाज़ पंहिंजो आहे ऐं उन जे अचण सां बि इन महफ़िल में जान अची वेंदी आहे। इन महफ़िल खे चंड लॻी वेंदा आहिनि ऐं सहर अंगेज़ हिकिड़ो समा ठही पवंदो आहे उन जे अचण सां बि। सो आउं गुज़ारिश कयां थो भेण शबनम नूर खे त उहा अचे। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना,
असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना सिकऊं था नबीअ जे अल्लाह सिकऊं था नबीअ जे सगन जा दीवाना अल्लाह सगन जा दीवाना असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना नबीअ जे हरम में अजब जी चमक नबीअ जे हरम में अजब जी चमक इन रोशनी है अल्लाह इन रोशनी है चमन जा दीवाना अल्लाह चमन जा दीवाना असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना सुभान अल्लाह असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना इस्माइल चांडे साहिब जो ख़ूबसूरत नातिया कलाम अदी शबनम नूर असांखे हिन वक़्तु ॿुधाइण जी सआदत माणी इरफान साईं छा चवणु चाहींदो शबनम नूर असांजे हिन मदाह मुस्तफ़ा प्रोग्राम जी शुरू खां वठी ज़ीनत बणियल आहे बिल्कुलु ऐं सॼी सिंध में शबनम नूर जे लाइ माण्हू खोड़ सारियूं दुआऊं बि कनि था बिल्कुलु ऐं हिकिड़ो तव्हांखे नंढी हिकिड़ी सेकंड जी ॻाल्हि कयां त इंटीरियल सिंध जे अंदरि सॼी सिंध में माण्हुनि पंहिंजा पंहिंजा नत ख़्वान चूंडे वरिता आहिनि को कंहिंजे लाइ चए थो त न हाणे अॻिले खे हेतिरा मार्कूं मिलंदियूं अॻिले खे हेतिरो मिलंदियूं सो हिन वक़्तु जेके मुंहिंजे हमअसर माण्हू राब्ते में आहिनि त शबनम नूर अदीबी काफ़ी असांजे सिंध वासियुनि जो दुआउनि जो मर्कज़ रही आहे नूर थी वई आहे हा नूर त बिल्कुलु बिल्कुलु सो ऐं ॾिसंदड़ इहो बि नोट था कनि ॾिसनि था जीअं परफॉर्म करे थी वञे अदी शबनम नूर त ॾिसंदड़ सोचनि था त इरफान साईं ज़रूरु हेतिरियूं मार्कूं ॾींदो मखणू साईं हेतिरियूं ज़रूरु ॾींदो ॾाढो सेफ ज़ोन में शबनम नूर खेॾंदी आहे जॾहिं बि ईंदी आहे सेफ ज़ोन में मुंहिंजे मालिक जी सना बयानु कंदी आहे ऐं अल्लाह साईं जी तमामु सुहिणी अता मिलियल अथसि ॾाढो हसीन अंदाज़ में मुंहिंजे आका जो शान बयानु कयो अथई ऐं जहिड़े उन वतन जा असां दीवाना हूं त कहिड़ो मुस्लमान न हूंदो जेको उनजो दीवानो हूंदो मुंहिंजे तरफ़ां माशाअल्लाह 9 मार्कूं भेण शबनम तव्हांखे इरफान समीर साहिब तरफ़ां मखणो फ़कीर साईं अदी शबनम तमामु सोनी ऐं सुठी नात पढ़ी अथव असां पोइ नात जे चवण जी भेट में हिन महिल तव्हांजी नात मूंखे सुठी लॻी आहे शायदि मूंखे सुठी लॻी आहे त सभिनी खे सुठी लॻंदी इन ॻाल्हि जो अलाह वटि इंसाफ़ आहे असां वटि त इंसाफ़ कोन्हे असां तव्हांखे माशाअल्लाह 9 मार्कूं ॾियो माशाअल्लाह मखणे फ़कीर तरफ़ां 9 मार्कूं तव्हांखे क़बूल पवन अदी शबनम नूर माशाअल्लाह मज़हर हुसैन साईं खां पुछा कयूं था त केतिरियूं मार्कूं तव्हांखे मिलनि थियूं जी मज़हर साईं अदी शबनम नूर तव्हां पंहिंजी रिवायत बरक़रार रखी आहे निहायत हसीन पैराए में नात मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कई आहे पाण बि दुआ हासिल कई अथव असां सभिनी जेके मुस्तफ़ीद थिया आहियूं ॿुधियूं अथनि अव्हांजी जो लहन असां सभई दुआ जा मुस्तहिक़ थिया आहियूं पर मां गॾु चवंदुसि त इन जो सुर जेको तव्हां रखियो आहे उहो थोरो अञा बुलंद रखो हा त अञा बहितर थिए हा अव्हांजी रेंज तमामु सुठी आहे आवाज़ जी ऐं ताक़तवर आवाज़ आहे जानदार आवाज़ आहे अव्हांजो त इहो जे तव्हां करे वठो आहे त अञा कमु बहितर थिए हा अञा परफॉर्मेंस में शाइनिंग अचे हा मुंहिंजे तरफ़ां तव्हां लाइ 8 मार्क्स आहिनि बाबा माशाअल्लाह 8 मार्कूं तव्हांखे मज़हर हुसैन साहिब ॾिनियूं आहिनि ऐं कंहिं अदी खे गुज़ारिश कंदासीं त भेण शबनम नूर खे पंहिंजी जाइ ते विहारे माशाअल्लाह ॾाढो सुहिणो पढ़ियो अथई ऐं टई चज पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां ॾाढी सुठी जेका आहे सा राय बि ॾेई विया आहिनि ऐं ॾाढा सुठा कमेंट बि उनखे नसीब थिया आहिनि सभु ॻाल्हि आहे त नसीब जी सो हाणे हिन प्रोग्राम में कंहिंखे घुरायो पिया फौजिया पर्सनली मां चवां त तमामु प्यारी आवाज़ ऐं मूंखे बि तमामु पसंदि आहे वकार नूर जी शान कुरान समूरे में
अजब आका जो शान कुरान समूरे में अजब आका जो पाण अल्लाह से खारे थो अदब आका जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पाण शान कुरान समूरे में अजब आका जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझो महबूब सजे राज जो राणो सखी सुभान अल्लाह सुहणे हसनैन अली सूदो घराणो सखी सारी दुनिया खान रालो आ सारी दुनिया खान रालो आ नसब आका जो शान कुरान समूरे में अजब आका जो सुभान अल्लाह सुभान साईं अल्लाह सुभान अल्लाह शान कुरान समूरे में अजब आका जो तमाम प्यारी आवाज माशाअल्लाह माशाअल्लाह शुरुआत इरफान जी। साईं तां कहीं कंदासीं वकार ऐं नूर तमामु हसीन नाले जो जेको असर वकार जी शख्सियत ते आहे उहो बख़ूबी नज़र अचे थो। ख़बर नाहे हिन परफॉर्मेंस में वकार जो ध्यानु काथे हो जो ॿ चकर हुअण त ईअं खपे त अगरि दुनियादारी जो को आलम कमु हुजे त माण्हू जो ज़हन भटके त उहा ॿी ॻाल्हि आहे। छो ही त मुंहिंजे आका जो शान अहिड़ो अहम ऐं लाज़िम आहे त मां सम्झां थो सॼी दुनिया खे छॾे करे सॼो ध्यानु इते लॻाइजे त बहितर आहे। ऐं स्टार जी अस्ताई में तव्हां शान नो आहे शान क़ुरान में आला नून खे पेश हूंदो तव्हां शान ॿ दफ़ा पढ़ियो एंड में संभाले वियो ऐं ॿ दफ़ा सिर्फ़ु तव्हां छो जो मिस्टेक त मञी बि इन ॻाल्हि खे ऐं उन मिस्टेक में हिकिड़ी मार्क मां तुंहिंजी वधाईंदुसि जो एॾो मुश्किल कंपोज़िशन सां तव्हां वॾे आसान तरीक़े सां निभाउ कयो आहे। सो तव्हांखे जस्ट लहणियो तव्हां अलाह तव्हांखे हयाती ॾे। मूं वटि मुंहिंजा भाउ तव्हांजे लाइ 8 मार्कूं साईं इरफान समी साहिब तव्हांखे ॾिनियूं आहिनि। जी मकरू फ़कीर साहब अदा वकार नूर साहब तमामु सुठे अंदाज़ में तव्हां नात पढ़ी आहे दिलि ॾाढी ख़ुशि थी आहे। अल्लाह ताला अव्हां जी नात शान पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। मां पंहिंजे तरफ़ां अव्हांखे 8 मार्क्स माशाअल्लाह साईं 8 मार्कूं मखणे साईं तरफ़ां बि तव्हांखे मिली वयूं। साईं छा चवणु चाहींदव तव्हां तमामु साईं अव्हां पंहिंजी जेका निहायत सुठे पढ़ण जी रिवायत आहे उनखे बरक़रार रखियो आहे ऐं सिलेक्शन ॾाढी सुठी रही। जेका हिन ते धुन रखी आहे उहा बि निहायत अव्हां उनखे जांफ़िशानी सां उनखे निभायो ऐं तमामु ताक़त सां जंहिंखे चई वठिजे ऐं उहो ॾुखियो जहान हो ॾुखी कंपोज़िशन हुई जंहिंमें तव्हां हिकिड़ी हदि किथे किथे ग़लती थी पर उहा ग़लती अहिड़ी न आहे जंहिंखे कोट कयो वञे ऐं सुठाई खे वधीक बयानु कयो वञे त उहा वधीक बहितर ॻाल्हि आहे। सही मां तव्हांखे 9 मार्क्स थो ॾियां। माशाअल्लाह 9 मार्कूं साईं तव्हांखे मज़हर हुसैन तरफ़ां मिली वयूं ऐं प्रोग्राम जा आख़िरी लम्हा अची विया आहिनि। आख़िरी नात ख़्वान बिल्कुल नात ख़्वान भी आख़िरी है उम्मीद आख़िरी न हूंदो मिठे मुरसल जी तारीफ़ लिखी बेशक बेशक पर इन प्रोग्राम जो आख़िरी आहे सो माशाअल्लाह केर आहे शहबाज साईं अव्हांजी जेका पहिरीं परफॉर्मेंस हुई उहा कुझु ॿी हुई। हिन भेरे जेका परफॉर्मेंस आहे उहा यकसर मुख़्तलिफ़ आहे। मदाह मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।
सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सारी दुनिया का मिठो आ मदीनो, सारी दुनिया का मिठो आ मदीनो, पुछो उन्हनि खां जनबे, पुछो उन्हनि खां जनबे, ॾिठो आ मदीनो, ओ ॾिठो आ मदीनो, सारी दुनिया का मिठो आ मदीनो, सारी दुनिया का मिठो आ मदीनो। सॼो मुल्क सारो मिल्कियत नबीअ जी, सुभान अल्लाह। ओ वस पई थी सब ते रहमत नबीअ जी, सॼो मुल्क सारो मिल्कियत नबीअ जी, ओ वस पई थी सब ते रहमत नबीअ जी, रुगो नियत भली कर, रुगो नियत भली कर, कठो आ मदीनो, ओ कठो आ मदीनो, सारी दुनिया का मिठो आ मदीनो, सारी दुनिया का मिठो आ मदीनो। माशाल्लाह साईं, नाले अलख जी बेड़ो तार मुंहिंजो। वाह वाह, सुहिणो कलाम था पढ़ियो। याद आयो मूंखे, आका मेरे करार हैं हर बेकरार के, माशाल्लाह, आका मेरे करार हैं हर बेकरार के, महबूब कुल है यार हैं परवरदिगार के। सो तव्हांजे ख़ूबसूरत शेर जे सर में बिल्कुल असां इरफान साईं खां पुछा कंदासीं त शहबाज़ ने बुमरे जो छा साईं तव्हां रिज़ल्ट पंहिंजे डायरी ते लिखियो? शहबाज़ हूअं त तमामु सुठो पढ़ण वारो आहे, पर हिन परफॉर्मेंस में शहबाज़ ॾाढो डिॼी करे स्केल पंहिंजो हेठि रखियो आहे। हालांकि हे ॾाढो मथे पढ़ंदो आहे, पर हे मतिलबु असां जॾहिं कंहिंखे चवंदा आहियूं त साईं स्केल ही अधु सुर तव्हां थोरो हेठि कयो हा, त हू वरी सम्झंदा आहिनि छोकिरा त लॻे थो हर न त असां अधु सुर हेठि करे पढ़ूं या हेठि पढ़ूं। मूंखे फील थियो आहे जो गलो ख़राब लॻे थो मूंखे। हा, त उन जे करे थोरो आवाज़ वेठलो इन करे मां जो हेठां ही तव्हांजी कारीगरी आहे, ही तव्हांजी कारीगरी आहे। स्पिरिट तव्हांजी जज़्बो जो घटि नज़र आयो मूं वटि तुंहिंजे लाइ आहिनि शहबाज़ ॾिना 7 मार्कूं साईं शहबाज़ साईं। इरफान समय साहिब तरफ़ां मखणो फ़कीर छा फरमाईंदो साईं? ऐं तमामु सुठी ऐं सुहिणी नात ॿुधाई आहे। बाक़ी अव्हांजे गले ते असरु आहे, अव्हांजे गले ते असरु आहे, पर इहो हमेशह लाइ न आहे, थोरे वक़्त लाइ हूंदो आहे। थक ओजाग जे करे छा करणु खपे साईं गले खे ठीकु करण लाइ? कैप्सूल का टिकी तव्हां बि लिखी ॾियो। इरफान साईं खे तजुर्बो आहे गले खे ठीकु करण जो। इरफान साईं खे ख़बर अथव गले जे लाइ अगाड़े गोली विझे पियो। इहो बि ख़्यालु हुजे, पर अव्हांजो क़दुरु कंदे ऐं अव्हांजी जेको आहे सो महिनत खे ॾिसंदे, हालांकि तव्हांजो आवाज़ वाकई मुंझल आहे थोरो इन जे करे, थकावट जे करे। बाक़ी तव्हां नात पढ़ण ते बिल्कुलु उबूर रखो था, पर वक़्त जे लिहाज़ सां अव्हांजे गले में ख़राश आहे जो थकावट या ओजाग जे करे आहे। मां तव्हांजो क़दुरु कंदे अव्हांखे 9 मार्क्स ॾियां। माशाअल्लाह, वाह साईं वाह। शहबाज़ न साईं 9 मार्कूं मखणे फ़कीर तरफ़ां। सभु ॻाल्हि नसीब जी आहे। हा साईं, फ़कीरनि जूं मार्कूं मिली वियूं, बाक़ी छा खपे? बिल्कुलु सभु ॻाल्हि नसीब जी आहे। हा साईं। शहबाज़ साईं, अव्हांजी जेका पहिरीं परफॉर्मेंस हुई उहा कुझु ॿी हुई। हिन भेरे जेका परफॉर्मेंस आहे उहा यकसर मुख़्तलिफ़ आहे। हुनखे दोस्तनि ॻाल्हायो पंहिंजे हिसाब सां, ऐं मालिक आहिनि पंहिंजे ध्यान जा।
मां तव्हांखे 6 मार्क्स थो ॾियां। माशाल्लाह 6 मार्कूं साईं शहबाज़ नवमरा साहिब मज़हर हुसैन पारां। तव्हां साईं पंहिंजी जाइ ते वियो, जेको ॿियो राउंड थींदो उन मां हिकिड़ो असांजो दोस्त असांखां मोकिलाईंदो, पोइ उहा अदीब थी सघे थी, असांजो दोस्त थी सघे थो। ॿियो राउंड वरी सुभाणे हिन ई चैनल ते सिंध टीवी ते मदाहे मुस्तफ़ा जी ख़ासि जेका पंहिंजे इफ़्तार जी जेका ख़ासि नशियात आहे उनजो हिसो थींदो ही प्रोग्राम मदाहे मुस्तफ़ा। सो आउं वेंदे वेंदे मोज़िज़ जज साहिबान खे गुज़ारिश कंदुसि त अची वञनि अॻियां ऐं नातिया कलाम मखणे फ़कीर खां ॿुधजे वेंदे वेंदे। छा ख़्यालु आहे तव्हांजो? मखणा साईं तव्हां बि अचो ऐं मज़हर हुसैन साहिब तव्हां बि हिन पासे अचो ऐं असांजा जेकी सना ख़्वानी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु असांजे प्रोग्राम जो हिसो आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त उहे अॻियां अचनि। इरशाद जागीराणी, फौज़िया ख़ातिम ऐं असांजो पूरो सथ हिन पहर में हिन लम्हे तव्हां खां मोकिलाए थो। सिरनि ॾे ख़ैरु हुजे। सुभाणे हयाती बख़ैर वरी हिन ई प्रोग्राम में मदाहे मुस्तफ़ा में तव्हां असांजी मुलाक़ात थींदी। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जंहिंजो ख़्यालु रखण वारो केरु बि कोन्हे। सदाईं गॾु। सरदार साथ दे, सरदार साथ दे, सरदार साथ दे, वञ जा ॾुखे सफ़र में जंहिं वक़्त लाश कंधी लाहे वञल कबर में। सरदार साथ दे, सरदार साथ दे, सकरात में भी साईं पहरिया लियो तो पाए या रसूल अल्लाह। सकरात में भी साईं पहरिया लियो तो पाए। मिठड़ा मज़ारताएं, मिठड़ा मज़ारताएं, नौकर हुजे नजर में। सरदार साथ दे, सरदार साथ दे, मिट माइट मुँह मटींदा खुद लोड़ भी लटींदा। मिट माइट मुँह मटींदा खुद लोड़ भी लटींदा। सुनका भरे सटींदा, सुनका भरे सटींदा, आखिर अकेले घर में सरदार साथ दे। वञ जा ॾुखे सफ़र में जंहिं वक़्त लाश कंधी लाहे वञल कबर में। सरदार साथ दे। घट में घट ॻाइण खे घट में घट 20 साल था खपनि। 20 साल मां चवंदुसि त ही मौजज़ो हिन खां वधीक नथो चई सघिजे। मार्कूं सभई हिननि जूं गुलाम तुझो फ़कीर हिन फिक्र में। सरदार साथ दे मूं ते बि महिरबानी सॾखां सवा करे वञ। माला इलाजो आहियां, माला इलाजो आहियां,
मुझे दवा करे वञ मोते भी मेहरबानी मोते भी मेहरबानी। मदाहे मुस्तफ़ा जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।